उनखे उहो ई तव्हांजे हवाले करे सघे थो, पर उहो बि चाची ऐं सोट जे आज़ाद थियण खां पोइ। पहिरियां त तव्हां असांजी छोकिरी खे आज़ाद कयो, उन खां पोइ बाक़ी ॻाल्हियूं पोइ कंदासीं। ॻाल्हि ॿुध, हिते असां हज़ारे ॻाल्हियूं कंदासीं न, पोइ बि पाण में निबरंदासीं कोन। जेकॾहिं तव्हां निबरण जी ॻाल्हि कंदव त निबरी वेंदासीं। मूंखे तव्हांजे कौल ऐं फेल ते को बि एतबार कोन्हे। जेकॾहिं पाण में निबिरी बि वियासीं न, उहो तव्हांजो दोखो हूंदो। हाणे तूं ई ॿुधा त उन दोखे खे पोइ केरु मुंहुं ॾींदो? बाक़ी तूं छा चाहींदे त विच ते भलो साईं रखे पोइ ॻाल्हि कई। जॾहिं कंहिं कूड़े माण्हू ते एतबार ई न आहे त पोइ इहो मां एतबार कीअं कयां त तव्हां भले साईं ते हथ रखी ऐं सच ॻाल्हाईंदो? बस अदा खे पूरी पक हुई अदा अली खान त सौट ऐं चाचा ओताक ते कैद हूंदा। अदा ॻाल्हियूं उते फिटाए ईंदो, छो त अदा खे असां मथां पूरो पूरो भरवसो हुयो त चाचा ऐं सोट खे असां वापसि वठी ईंदासीं। त पोइ ॿुधाए अदा, हाणे असांखे छा करणु घुरिजे? जिते अदा ऐं राज़न वारा ॻाल्हियूं कनि पिया उते पहुचूं था। पोइ उते जल्दी पहुचण जी कयूं था, ईअं न थिए जो को नुक़सान थी पए। अचो अदा। छा थियो काइम? मुराद वियो आहे राज़न जे तरफ़ ॻाल्हियुनि जे लाइ। दुआ कर तो पाण में निबिरी वञे। पोइ त राज़न वारा बि सोडल ऐं अदा आलम मां हथ कढण वारा न आहिनि। बसि दिलि खे दिलासा ॾियां थो, मन का असांजी दुआ अगामी काइम राज़न वारा छोकिरीअ जी घुर कंदा, पर मुराद उन्हनि ज़ालिमनि खे छोकिरी कॾहिं बि कोन ॾींदो। मालिक साईं अदा आलम ऐं सोडल खे पंहिंजी अमान में रखो। ख़ुदा कंदो त मुराद छॾाए ॿिन्ही खे हिते वठी। तुंहिंजे रवैये मां ईअं लॻे थो मुराद त तूं ठाण घट पंहिंजा हमरा मराइण आहे। रज़न, जेकॾहिं सच में तूं ठा करणु चाहीं थो न, त पोइ ॻाल्हियूं हली मंसूर खान वटि कंदासीं। मंसूर खान खे असां कारो करे चुका आहियूं, हू असांजो दुश्मन आहे ऐं असांजे हथियारनि जा रुख उन जे तरफ़ आहिनि। पोइ तूं ॿुधा, अहिड़े माण्हू वटि असां वेही ॻाल्हियूं कंदासीं? शाहनवाज़ खान वटि वरी मां कोन हलंदुसि। तूं हाणे टी धुर ताड़ जिथे वेही सुकून सां ॻाल्हियूं कयूं। मुराद, जेके ॻाल्हियूं तोखे करणियूं आहिनि छा हथियारनि जी छांव में ऐं बारूद जे ढेर ते वेही ॻाल्हियूं कयूं? पोइ इन्हनि ॻाल्हियुनि में निबरंदासीं। चयुमि न त ॻाल्हियूं बाद में कंदासीं। पहिरियां ई असांखे छोकिरी पंहिंजी वापसि कयो, उन जे हिफ़्ज़े में आलम खे आज़ाद कंदासीं, पोइ ॻाल्हियूं थींदियूं। हाणे 2 ॾींहंनि जी तो वटि मोहलत आहे। 3 ॾींहं छोकिरी जेकॾहिं असां वटि न पहुती त आलम जो लाश तोखे मिली वेंदो। एक कमीनो शख्स जेस ताईं रत जा दरिया न वहाईंदो, तेस ताईं इन जी दिल खे कॾहिं बि सुकून कोन मिलंदो। वाह, मूंखे ख़बर नथी पए त तूं उन्हनि खां बची कीअं निकितो आहीं। तुंहिंजे दिल जी हसरत पूरी कोन थी। जेकॾहिं हू मूंखे मारींदा न त पोइ हितां बि आलम में सोढल बची कान निकिरंदा। तोखे ज़िंदा छॾण जो इहो ई सबबु हुयो। इहो बि शुक्र जो राज़न उन्हनि जे माण्हुनि खे कढी कंहिं ॿिए हथों मारे छॾियो। जेकॾहिं उन्हनि जा माण्हू उताक में हुजंदा न, तूं पंहिंजा माण्हू बि छॾाए वञंदा ऐं मूंखे बि पूरो कंदा। उहे भला तोखे अगवा करे पाण सां गॾु वठी छो न विया? तूं छा थी सम्झी? उन्हनि घटि कोशिश कई हूंदी, पर मां भी मलूक आया। मलूक मजाक न आया जो एड़ा छोरा छिछोरा मुखे अगवा करे वनिन। भले शिरडी कुआ जे तरह में पिया पोए भी रड़ियन का बस भजाई मालिक साईं खैर करे। अदा वरन ला छो देर कई आहे? मुराद सादो आहे ऐं दुश्मन वॾी चालाक आहे।
रुके सां को वार न करे वटन। अदा वारा भी पूरे बंदोबस्त सां विया आहिनि। दुश्मन हुननि खे चारो तरफ़ खां वकोड़े विया आहिनि। हुननि जा दुश्मन रहज़न वारा भी आहिनि ऐं शानवाज़ वारा भी आहिनि। दुश्मन भले केॾी बि कोशिश कनि पर अदा सां पूरे ॻोठ जी दुआऊं गॾु आहिनि। अदा जो कुझु बि नथा बिगाड़े सघनि दुश्मन। ख़ुदा कंदो ख़ैर सां ईंदो, सोढल ऐं आलम खे गॾु वठी ईंदो। कम जो छा थियो? अदा असांजे इमरान खे ओताक मां कढी किथे ॿिए हंधि रखियो वियो आहे। उहा ख़बर न आहे त हुननि खे किथे रखियो अथनि। ओताक में असांखे मलूक हथ अची वियो, उनखे अगवा करण जी पूरी कोशिश कईसीं। उन माकोड़े वारो चक खयो हो, जेकॾहिं वधीक ज़ोर लॻायूंसा न त उनजी मुंडी पटिजी पए हा, पर चक कोन छॾे हा। बसि हाणे हितां निकिरण जी कयो, बाक़ी ॻाल्हियूं हली ओताक ते था कयूं। ठीकु आहे अदा, हलूं था ओताक। वॾा तव्हां हलो, असां तव्हांजे पोयां अचूं था। तव्हां हलो, अचो। तव्हांजे पोयां अली ऐं पीर लारा हिते आया हुआ सोढल ऐं आलम खे छॾाइण जे लाइ। बाक़ी मलूक खे अहिड़ो कुटियूं जीअं पतण ते गॾह कुटियो आहे। कमीना के चाचा असां अॻ में ई होश में न आहियूं। हे त तूं वरी असांजे हथनि ते न लॻी। होश कर बेचारो सही त चए इन्हीं में बेचारे जो सोट हकीकत ॿुधाइण जो बि को तरीक़ो हूंदो आहे। छा मुंहिंजो पीउ गॾो आहे? न मूं बि मिड़ई ॻाल्हि कई त तुंहिंजे पीउ खे गॾह अगरि कुटियो अथनि को मूं तुंहिंजे पीउ खे गॾह थोरी चयो। बस हाणे बस पहिरें रा असांखे हकीकत जी ख़बर पइजी वई आहे। तव्हां त सही कयो, सोढल ऐं आलम खे हितां सां न कढूं हा न, अॼु इहे छॾाइण में कंदा वञनि हा। मां मुराद जी चालुनि खे चङी तरह सुञाणा। जेकॾहिं मां तव्हांखे उते न वठी वञा हा न त मूंखे अकेलो ॾिसी उते मारींदा, पर जेकॾहिं मां तव्हांखे उते वठी वञा हा त हू हिते हमलो करे पंहिंजा हमराह छॾाए वञंदा। इन्ही करे त असां इहा चाल खेॾी। हाणे मुराद खे ख़बर पइजी वेंदी त हुनजो कहिड़े दुश्मन सां पालो पियो आहे। रहज़न वारा इन करे कावड़ में कोन निकिता आहिनि त हुननि खे अधी वापसि घुर्जे, पर सोढल हुननि जी छोकिरी खे अगवा करे गुम करे छॾियो आहे। छा था इहा हकीकत आहे? हा लिखा न, इहा एॾी वॾी ॻाल्हि सोट असां खां लिकाई ऐं इन ॻाल्हि जी जॾहिं रहज़न वारनि खे ख़बर पई न पोइ हुननि अची आलम खे अगवा कयो। जॾहिं सौट उन्हनि जी छोकिरी अगवा करे चुको हो त पोइ उन्हनि जो रुख छो न कयईं? सोट इहो सोचियो हूंदो त हू पंहिंजी छोकिरी खे छॾाइण लाइ मूंखे कुझु बि न चवंदा ऐं चाचे आलम खे आज़ाद करे छॾींदा, पर इहा सोट खे सोच ई कान हुई त रहज़न वारा एॾा त ज़ालिम आहिनि जो उन्हनि जे घर जी इज़त बि उन्हनि जे अॻियां का अहमियत नथी रखे। सभ खां पहिरियां इहा जांच करणी पवंदी त सोढल छोकिरीअ खे कंहिं वटि ऐं किथे छॾे आयो आहे। अदा राति जो सोढल ॿाहिरि निकिरी वेंदो हो। इहा पक सम्झो त हू छोकिरीअ सां मिलण लाइ वेंदो हो। अबा सौट ते अफ़सोस थिए थो, हेॾी वॾी ॻाल्हि तव्हां खां लिकायईं। सोट जेका ग़लती कई आहे न ही उनजी सज़ा पियो थो लोड़े, पर जेकॾहिं मूंसां सलाह करे हा न त अॼु असां इन मुसीबत में न पऊं हा। राजा ॾे रेस मंसूर खान जे मथां हमलो थियो त इहा पक सम्झो त छोकिरी उनखे इन महिल हथाई हूंदी। बाबा इन ॻाल्हि जी मंसूर खान खे ख़बर न पई हुई, पर हाणे इहा ॻाल्हि लिकंदी त कोन न। ऐं इन ॻाल्हि जी जेॾी महिल मंसूर खान खे ख़बर पई न
त हू बची हिते पहुचंदो ऐं जेकॾहिं उन छोकिरीअ जी घुर कई त उनखे जवाब मां बि ॾेई कोन सघंदुसि। पर इहो मसइलो हिते ख़तमु कोन थींदो, अञा इहो मसइलो अॻिते वधंदो। मूंखे त पहिरियों ई ख़बर हुई त ही वक़्तु मुंहिंजे कहीं कम जाना है। मां सिर्फ़ हिन जूं तारीफ़ूं तुंहिंजे वाथा ॿुधी अहिड़नि गॾहनि जे मथां घोड़नि जी शर्त रखी। बाबा सिंह तव्हांजी कावड़ जाइज़ आहे, पर उन वक़्तु बस का सफ़ाई पेश न कर ऐं नई वरी मां तव्हां खां का सफ़ाई करां थो। ख़बर आहे मूंखे मुस्तिल माण्हूअ वटि हज़ार बहाना हूंदा आहिनि। बाबा साईं आख़िरी ग़लती इन्हनि खे माफ़ कयो। ॻाल्हि माफ़ीअ जी नाहे मंठार। शायदि मूंखे ख़बर नाहे त हिन दिल जे मथां छा पियो गुज़रे जंहिंजो तूं अंदाज़ो ई नथो करे सघीं। बाबा साईं तव्हांजी कावड़ खे सम्झूं था, पर हिन दफ़े सिर्फ़ असांखे मौक़ो मिले। मौक़ो ॻाल्हि मौक़े जी न कर त हिन वक़्तु तव्हांजी मोढे ते लत रखी साल नीपुड़े न कढी छॾियाव। अॼु राति तव्हां सां ही मंठार बि गॾु हूंदो ऐं अॼोकी राति में हुनजे घर में गिरी अंदरि हुनजे बिस्तरे ते गोलियुनि सां सीनो परोड़ करे अचोसि जीअं हू सुबुह जो सिज ई ॾिसी न सघे ऐं हुनजे घर में मातम पइजी वञे। मातम जे अॼु राति जो कमु तव्हां न कयो। मां ॿुधाए थो छॾियांव ज़िंदगी भर वरी मूंखे कोन ॾिसंदो। अंठार बाबा साईं वॾी कावड़ में हुयो। उन जो हक़ थिए थो। केतिरा ॾींहं थी विया आहिनि, तव्हां छा कयो आहे? मंठार तूं त चवीं थो, पर मुराद असांखे अहिड़ो मौक़ो ॾींदो ई न आहे। राति हलूं था मुराद जे घर ॾे, पोइ खटखट आहे छा? बेचारा राति ॾींहं पंधु था कनि। जेकर मूं सिर जी वरंदी हुजे हा त ॾियूं न। सिर्फ़ एतिरो दिलासो ॾियो त सोढल ऐं अदा खे तव्हां छॾाइण में उतां कामयाब वेंदव या न। चाचा मां पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिश कयां पियो। बाक़ी असांजा दुश्मन केॾा ज़ालिम आहिनि इहा त चाचा तव्हांखे पाण ख़बर आहे। आख़िर हू छा था चाहिनि? अदीअ जी वापसी। पर कुझु बि थी पए मां अदीअ खे उन्हनि जे हवाले कोन कंदुसि। पोइ भली हू मूंखे बगवा करे खणी वञनि। असां इहो ज़ोर कोन था रखूं त तव्हां न्याणी खे दुश्मननि जे हवाले कयो। बसि सोढल ऐं अदा खे छॾाए अचो, इहो ई अर्ज़ु रखंदुसि। चाचा इहा तूं पक सम्झ त हू उन्हनि खे मारींदा कोन। जान खां त कोन मारींदा, पर हुननि ते ज़ुल्म त कंदा हूंदा न। ज़ाहिर आहे चाची हू दुश्मन आहिनि, उन्हनि खे खीर खंड त कोन पीआरींदा न। हा पुट, दुश्मननि जे हथ में तॾहिं ते हां ॾके पियो। जेकॾहिं मालिक चाहियो त ख़ैर ख़ैरीअ सां अची वेंदा। मरियम चाचे ऐं चाचीअ खे मानी खारा। न पुट, मानी खाई आया आहियूं। असां हाणे हलूं था, वधीक जी भारत हुजे। वधीक चाचा मालिक खे भारत उहो ई भलाई कंदो। कीअं तव्हांजी मर्ज़ी। मालिक साईं भलाई कंदो, वधीक उनखे ई भारत आहे। चाचा जो घर भी वीरान थी वियो। जेकॾहिं मजानी बची थी वञनि त पोइ तव्हां भले मूंखे होॾां मोकिले छॾियो। मुंहिंजी भेण हिते बचानियूं आहिनि, पर जेकॾहिं 10 चानियुनि जी बि ॻाल्हि आई न
तब तोखे पंहिंजे दुश्मननि जे हवाले कोन कंदुसि। इहा ॻाल्हि पंहिंजे ज़हन में विहारे छॾ। उते हिकिड़ी ॻाल्हि जो ख़्यालु रखिजे, मंसूर खान के को गुथो लफ़्ज़ न ॻाल्हाइजो। सोट अहिड़ा असांखे मंसूर खान खीर जा वटा पीआरिया आहिनि जो हुन सां मौज़ब तरीक़े सां पेश अचां। मूंखे ख़बर आहे त मंसूर खान असांजी इज़त खे बदनाम कयो आहे। जेकॾहिं असां पंहिंजे हथियारनि जा सॼा बारूद हुन जे सीने में लायूं न, पोइ बि अंदर जी बाह पूरी न थींदी। पर सभ खां पहिरियां वक़्त जी नोयत खे सम्झबो आहे। असां पहिरियां पंहिंजी छोकिरी खे वापसि कयूं, बाक़ी प्लान त पोइ बि करे सघूं था। अदा ॻाल्हाइण वारो त सौटरी आहे ऐं हिन खे तव्हां सभु कुझु सम्झाए छॾियो आहे। ॻाल्हाइण जी वाट छॾींदुसि सोट, तव्हां बेफ़िक्र थियो। सौट हाणे तूं निकिरण जी कर ऐं हा मिठण खे गॾु वठी वञा। मां ऐं ठारो ॾिसूं त हमरा पूरा त न थी विया आहिनि बुख ते। ठीकु आहे सोट। अदा मुराद पंहिंजे मक़सद में नाकाम थी वियो आहे ऐं थी सघे हाणे कुझु ढरो थी वञे। ढरो छा, पर मुराद जी पूरी हवा निकिरी वई हूंदी। हाणे मुराद मिलण लाइ असांजे न्यापा कंदो ऐं छोकिरी बि असांजे हवाले कंदो, छो त मुराद खे पंहिंजा मुड़ुस न आहिनि माराणा। राज़नि जी रमज़ जी त उनखे ख़बर आहे, पर राज़नि जे राज़ खां हू वाक़ुफ़ न आहे। मुंहिंजे हमराहनि जी मुसलसल मुख़बरी थिए पई। न ॼाण त असांजी सिफ़ुनि में अलाए केरु गद्दार अची वियो आहे जेको पुलिस खे समूरी ॼाण ॾिए थो ऐं मुंहिंजा माण्हू पकड़ाए थो। हिन वक़्तु तव्हांजे पोयां हज़ारनि जी तादाद में माण्हू हूंदा आहिनि। जेकॾहिं उन्हनि मां कुझु गिरफ़्तार थी विया त कहिड़ो थो फ़र्क़ु पवे? हज़ारनि माण्हुनि खे गॾु करण वारो हिकु लीडर हूंदो आहे मसाइण। कारकुन त हज़ारे थी सघनि था, पर जेके कमान संभालनि ऐं उन्हनि सभिनी खे हिकु जाइ ते गॾु कनि, इहा ख़ूबी सिर्फ़ चंद माण्हुनि में हूंदी आहे। ऐं पुलिस वारा उन्ही माण्हुनि खे टारगेट कनि था पिया, उन्हनि जे पोयां बाहि ॿारे छॾिए थो। मंसूर बाबा, तव्हां DSP साहब सां मिलिया आहियो? उहो छा थो चवे? उहो त मुंहिंजे हमराहनि जी गिरफ़्तारी खां इनकार करे पियो। हू मञण लाइ तयार ई न आहे त के असां तव्हांजा माण्हू गिरफ़्तार कया आहिनि। इहो गुम करण वारो सिलसिलो ख़बर न आहे त अलाए कॾहिं खां वठी हलंदड़ आहे। कारकुननि खे पुलिस गिरफ़्तार थी करे ऐं उन्हनि जे मथां हद खां वधीक टार्चर पई करे। हिते इंसाफ़ जी अखियुनि ते पटियूं ॿधियल आहिनि बाबा। चितकारियूं पटियूं आदिल खे जित बाबो सॾिजे जाहिल खे उते कहिड़ा ॾोह सवाब। उन क़ौम जो आख़िर छा थींदो, उन क़ौम जो आख़िर छा थींदो जित दोखा ऐं दुलाब, जित दोखा ऐं दुलाब। वारे सौट मोहम्मद मुराद खान तव्हांखे छॾाइण जी वॾी कोशिश कई। हिकु तरफ़ असांखे ॻाल्हियुनि लाइ घुराए पियो ऐं ॿिए तरफ़ अली खान ऐं पीरल खे हिते मोकिलियाईं त जीअं तव्हांखे छॾाए सघनि। पर पूरी तरह मोहम्मद मुराद खान नाकाम थी चुको आहे। हाणे छोकिरियुनि खे वापसि करण खां सवाइ मुराद वटि का वाह ई न आहे। जेकॾहिं तव्हां में जवानी वारो अखर हुजे हा न त तव्हां मूंसां ॻाल्हियूं कयो। इहे तॾहिं ते आयल खे ॿधी न वियारियो आहे। तव्हां में त जवानी वारो अखर ई न आहे। दुश्मनी में हर बाह हलंदा आहिनि। तूं हू ॿुधो न त इश्क ऐं जंग में हर शइ जाइज़ हूंदी आहे, पर जवान उहो आहे जेको दुश्मन खे बेवस करे उन्ही खे गोॾनि भर झुकाए। ऐं हिन वक़्तु तव्हां ॿई बेवस थी मुंहिंजे साम्हूं बीठा आहियो। जेके तूं पंहिंजी फतेह सम्झी थो न, रहज़न उहा जंग जी शुरूआत आहे तमामु जल्द। तूं पंहिंजे अंजाम खे पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदे। इहो त वक़्तु ॿुधाईंदो त हालात कंहिंजे ख़िलाफ़ थी चुका आहिनि। बाक़ी हिन वक़्त जी तक़ाज़ा इहा आहे त तव्हां बेवस थी चुका आहियो
बस बाक़ी तव्हां में जेकी ज़िद ऐं आकड़ अची बची आहे उनखे जल्द ख़त्म करे छॾींदासीं। जंहिंखे तूं फतेह सम्झी थो न, असां त हुनखे शुरूआत सम्झूं था। ऐं तूं ॾिस न, तमामु जल्द हर कोई पंहिंजे अंजाम खे पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदो। तूं राज़नि जी रमज़ ॾिठी आहे, पर तूं राज़नि जे राज़ खां वाक़ुफ़ बाबा खे नातो कयो आहे ऐं हैदर अवां खे वठणु अचे पियो। ठीकु आहे, मां इंतज़ारु कयां थो। इहो तव्हां ख़ौफ़ न कयो जो तव्हांखे कुझु थींदो। जेकॾहिं धोखे सां फसाए वियो न, पोइ बि असांजे मथां फ़र्क़ु न पवंदो, छो त असांजो शींहुं सोट ॿाहिरि वेठो आहे। तव्हां पंहिंजो हथियार सुल्तान खे ॾियो ऐं तव्हां अंदरि अचो। हथियार त मां कंहिंखे ॾींदो ई न आहियां पंहिंजो, पर ठीकु आहे। मूंखे त अहिड़ो को बि आसरो ऐं उमेद नज़र कोन थो अचे जे अदा आलम ऐं सोडल ख़ैरनि सां वापसि घरु ईंदा। अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर, मालिक साईं भलाई कंदो। तूं मुराद खे कोन ॾिठो त हू चहिरे मां ई सुस्त ऐं नाउमीद नज़र पियो अचे। सम्झां थो त राज़नि हमराहनि खे छॾण खां ठुप इनकार करे छॾियो आहे। जेकॾहिं मुराद ज़िद छॾी न, छोकिरीअ खे हुननि जे हवाले कयईं त आलिम ऐं सोडल खे हू छॾींदा। इहो कोन ॿुधई त मुराद छा चयो। हू पंहिंजी भेण खे कॾहिं बि वरी दुश्मननि जे दर ते वापसि कोन मोकिलींदो आहे। जेकॾहिं हू ॻाल्हियूं कनि ऐं रज़न वारनि खां भले साईं ते हथु रखाइनि त पोइ हू छोकिरीअ ते ज़ुल्म न कंदा। हनीफा हिक ॿिए जे सिरनि जा घोरिया थी विया आहिनि ऐं तूं वरी ॻाल्हियुनि जो सोचें पई। मरंदा मरी वेंदा पर कॾहिं बि ठहंदा कोन। पंहिंजे पुट जी ज़िंदगीअ जो सवाल आहे। छा तूं मुराद जे मथां ज़ोर नथो रखी सघे त हू छोकिरीअ खे वापसि करे? छोकिरी जी वापसी जी जॾहिं बि ॻाल्हि ईंदी आहे न त मुराद जूं अखियूं रत छॾींदियूं आहिनि। पोइ तूं ई ॿुधाए त इन्ही हालत में मुराद सां केरु ॻाल्हाईंदो। हाणे असां सोडल ऐं अदे आलम लाइ दुआ खां सवाइ ॿियो कुझु बि नथा करे सघूं। हा काइम कंहिं बि जवान पुट जे माउ पीउ खे ख़ुदा ताला एतिरो मजबूर न करे जेतिरो असां खे आहे। तव्हां सदाई मूंखे ग़लति सम्झंदा आहियो। हिन में तव्हांजो ॾोह न आहे। इहो सॼो ॾोह इन मीर जाफ़र जो आहे जेको नथो चाहे त हिते अमन हुजे। छो त हीउ मीर जाफ़र चाहे थो त हिकु ॾाढी धुर खे ॿी ॾाढी धुर सां अटकाए छॾिजे त जीअं हू पंहिंजे मसइलनि में ई गुम हुजनि ऐं हू पंहिंजा मफ़ादात हासिल करे सघे। मीर शाहनवाज़ खान जा असां में कंहिं बि मफ़ाद न आहे ऐं न ई असां हुनजे चवण ते कंहिंजे ख़िलाफ़ हथियार इस्तेमालु कंदा आहियूं। इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे काकर त तव्हां मीर जाफ़र ख़ान जे ख़्यालात सां ॿधल न आहियो, पर तव्हां आज़ाद ख़्याल आहियो। हिन वक़्तु बि जेके असां हथियार खयां आहिनि सिर्फ़ु तव्हांजे नाइंसाफ़ीअ जे करे। इहो तव्हां न सोचो त उन पोयां बि मीर शाहनवाज़ ख़ान जो हथु आहे। काकर इंसान ग़लतीअ जो घर हूंदो आहे ऐं बहादुर ऐं सचो इंसान उहो हूंदो आहे जेको पंहिंजी ग़लतीअ खे तस्लीम करे ऐं उनजो उज़ालो भरे ॾिए। मूंखां ग़लती थी आहे, मां मञा थो ऐं मां उनजो ॾोह ॾंड भरे ॾियण लाइ तयारु आहियां, पर उन्हनि जे लाइ तव्हांखे टेबल ते अची वेहणो पवंदो ॻाल्हियूं करण लाइ। पर जेकॾहिं असां इहे ॻाल्हियूं न कंदासीं त पोइ मुंहिंजा दुश्मन तव्हांजा कन भरींदा ऐं तव्हांजा दुश्मन मुंहिंजा कन भरींदा। पोइ असल सच त कूड़नि किस्सनि में दॿिजी बीठो। इन करे चवां थो त तव्हां सभु अचो, वेही कुर्ब ऐं प्यार सां हिन मसइले खे हल कयूं। जॾहिं त मां पाप पलान कुर्ब ऐं प्यार सां भरे ॾियण लाइ तयारु आहियां। पोइ छो असां हिन करोध जी भट्टी में पंहिंजी दिलनि खे साड़ियूं ऐं नफ़रतुनि जी बाहि खे जनम ॾियूं। सोप सीरियल दोलाप हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।